थे लॻई मुआ उप कई थी ढूंढ जा ढेर न तो जोराबन खे तो वेचारे न मथे ते पाणीअ जो ढुक पाण खे तो विझे जमल तो पियो बरसां वेचे त घर में अचे त बस इलाही छा तो थे याद बसरा ओ बसरा अॼु तो बेगू न पर हिकु सवाल ई आहे माफ कर फकीर भुलियल को इहो सवाल न आहे बसरा त पोइ कहिड़ो सवाल अथई बसरा मुंहिंजी दिलि थी चवे त को ॿार वठी पालियूं दिलि छोला थी अथई अलाह कंदो त औलादी थींदासीं उमेद न लाहे रब मां 40 ॾींहनि जो चिलो कढां थी पई अलाह कंदो सभु सड़ाई थींदी रुगो तूं मिठाई वठी आणे बसरा तू सही माण्हू न आई मुड़ुस खां बि थी मिठाई वठी छा कयां इहा त मुंहिंजी रोज़ी आहे चङो तू वे हिते मां मिठाई वठी थो अचां हा वठी आ याद कंदे बेगा नाज़ड़न सां चिचड़ी खटते तो मां सवारी बैठी आयो आहियां सॼी उमिरि ॾिनई दम हाणे सवाल ई थो पढ़जे तुंहिंजे त मां निड़ीअ ते चङी तरह थी छुरी वहायां रखोला ते नरेश यानी ये जुल्म तो न कयो मारी शादी कौन कर ली खबरदार जो ट्राल मटोल कई थई न दिखा चोटी कटे कारो मुंह करे बिना निकाह जे शव जे हवाले करे छॾींदीसीं सफा चुप हाणे इहो नाटक बंदि कर सभिनी खे विसारे छॾ सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे साहनि में मुंहिंजे साहनि खे प्यार ऐं प्रीत जी पींघ बणिजी पए सम्झी वई न सम्झाई खबर दिलदार हाशिम जो को पेर खोल लगो हाँ सरदार साईं हाशिम सां मिली आयो हां किथे हाशिम सरदार साईं हाशिम हिक हंध नथो रहे हर रोज पांजो ठिकाणो तो बदलाया बा छा हाशिम मुझी पेशकारी कबूल कई न सरदार साईं वो अमा का सख्त नाराज आ ऐं हुन अमा छा गाला दिलदार तू कुछ चवण चाही तो पर चई न थो सके सरदार साईं हाँ जेका हाशिम अमा जे शान में गुस्ताखी कई आ ना उहा मां पांजी ज़बान सां अमा के कीअं बुधाया छा चई हाशिम गुस्ताखी कई ऐं तो उनखे जीरो छॾे ॾिनो हाशिम जी ज़बान काकड़े मोछो न कढी आहे डिॼी वई हाशिम खां या इन शाह ज़मान ते तोखे भरोसो कोन हो दिल तो चयो तो हाशिम सां हिक कहाणी कयो वञा पर सरदार साईं अमा जी इजाजत कान हुई इन करे हाशिम अञा ताईं जीअरो आ हाणे वधीक हाशिम खे जीअण न ॾे दिलदार हथियार खपनी त खणी वञ हमरा खपनी त वठी वञ
पर हाशिम ऐं ख़ादिम मूंखे जीअरो आणे ॾे त मां उन्हनि खे ॿुधायां त शाह ज़बान कहिड़े शींहं जो नालो आहे। ठीकु आहे सरदार साईं, हाणे हाशिम ऐं ख़ादिम जे लाइ अव्हांखे इंतज़ारु करणो कोन पवंदो। त पोइ वञ दिलदार, वञी तयारी कर। हज़ूर सरदार। केरु आहे तूं? मां जानू आहियां, रेस दरिया खाने ॻोठ जो। मां हिते हाशिम ऐं ख़ादिम जी तलाश में आयो। हाँ, जासूस आहीं, माना मुखबिरी करण आयो। अली खान हनास गोली तरस फिलहाल मारियुस कोन था। पहिरियां पक थे तो दुश्मन जो माण्हू हिते कहिड़े नियत सां आयो आहे। मुंहिंजी नियत ऐं इरादा नेक आहिनि। मां हाशिम लाइ रेस बहादुर ख़ान जो पैगाम आंदो आहे। हिन खे हाशिम ॾे वठो था। हिन जी ज़िंदगी जो फ़ैसिलो हाशिम ख़ान कंदो। अखियूं बंदि बंदूक मूंखे ॾे। वरी कंहिंखे वठी आया? सणबी आसामी आहे या हथियारनि जो ख़र्च बि कोन निकिरंदो? अजवानी चए थो जानू आहियां, रईस बहादुर जो माण्हू आहियां, हाशिम ऐं ख़ादिम जे तलाश में आयो आहियां। हिन जो मतिलब त ही दुश्मन जो मुख़बिर आहे। अखियूं खोलीस। हिनखे ज़िंदगीअ जे क़ैद मां आज़ाद करे छॾ। हणीस गोली। न न हाशिम खान, मूंखे न मारियो। मां त रेस बहादुर ख़ान जो पैगाम खणी आयो आहियां। तर्स अली खान, तर्स। फिलहाल हिन ते गोली ज़ाया न कजाए। पहिरियां हिन खां पुछूं त ही कहिड़ो पैगाम खणी आयो आहे। ॿुधाए, कहिड़ो पैगाम खणी आयो आहीं? हाशिम खान, बहादुर ख़ान तव्हां सां मिलणु चाहे थो। बहादुर ख़ान अव्हां खां माफ़ी वठंदो ऐं आलिया वापसि कंदो। माण्हू जान बचाइण लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि। कूड़ थो ॻाल्हाए हाशिम ख़ान। चई त हिकिड़ी गोली ज़ाया करियांस। न अली खान न, ही सच थो ॻाल्हाए। पर इहा ख़बर नथी पए त इहा दुश्मन जी चाल आहे या। इहा ॻाल्हि न आहे हाशिम। असल में हक़ीक़तूं ॿियूं आहिनि जिन खां मां बेख़बर आहियो। असल में जहिड़ो हिकु ग़लति फ़हमीअ जे करे थियो आहे। बहादुर ख़ान उहे हक़ीक़तूं तव्हांखे ॿुधाइण थो चाहे। हाशिम ख़ान ठीकु आहे, अड़े मोबाइल अथई? हाशिम ख़ान आहे मोबाइल। अली खान खसीस। बहादुर ख़ान खे चई छॾिजाए त मिलण जो हंध ऐं टाइम मां मुक़ररु कंदुसि। वधीक हुन सां फोन ते राब्तो थींदो। अली खान, हिन जूं अखियूं ॿधी छॾे अचोसि। ॾाढी बुख लॻी आहे, मानी त ॾे न। हा पुट, तुंहिंजो चाचो वियो आहे सीधो वठण। अचे। असलम, बाबा ऑटो वठी अचे त मां राणी खे मानी पचाए थी खारायां। मीरा, केतिरा ॾींहं थी विया आहिनि, हाशिम जी त का ख़बर चारी न आहे। अलाह ख़ैर कंदो चाची। केतिरा ॾींहं थी विया आहिनि, घर में हिकिड़ो रुपयो बि कोन्हे। आख़िर माण्हू उधर केसि ताईं ॾींदा? भाॼाई सॼो ॻोठ तो उधर ते सामान वठे। जेकॾहिं असां वतो त छा थी पियो? जीअं ॿिया था उधर वापसि कनि, तीअं असां बि कंदासीं। ॿिया त फसल मां था ॾियनि, पिणे जा कहिड़ा बाग पोखियल आहिनि जो दुकानदार उधर कंदुसि। तव्हां पाण न विड़ो, मूंखे मानी ॾियो। चाचा वॾा, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे।
सब्र कर पुट। छो बाबा सीधो कोन वठी आए? बाबा सेठ फतन चयो त अॻियूं कर्ज़ चुकायो पोइ ॿियो खणो। पोइ भली मुंहिंजो पुटु बुख विगी रोई रोई मरी वञे। चाची मां थी वञा, अॼु खां पोइ मुंहिंजो नंढड़ो सोट बुख ते न गुज़ारींदो। वालेकुम अस्सलाम जानो। कम थियो जान? हाँ रे सर कम थियो। चइबो त हाशिम बि हाणे थधो आहे। थधो कीअं न थींदो, सरदार बि हाणे हथ कढी वियो अथसि। अरे सर हाशिम वधीक ताक़तवर थी वियो आहे। बेले जे वॾे हिसे ते सॼो कब्ज़ो अथसि। बाबा हथियार ऐं हमरा त अणगणिया अथसि। अच्छा त पोइ मिलण लाइ कीअं रस? सर तो मोचो कमाल हो। कूड़ बदूड़ ॿुधाए हाशिम खे राज़ी कयमि। तोखे तुंहिंजो इनाम ज़रूर मिलंदो जानू, पर मां हाशिम सां कीअं मिलंदुसि? सर हाशिम मोबाइल मूंखां खसी वियो आहे। उन नंबर ते तव्हां सां राब्तो कंदो। बाबा जाइ वक़्तु हू तव्हां सां पाण तय कंदो। ठीकु आहे जानू, मूंखे हाशिम जे फोन जो इंतज़ारु रहंदो। बाबा पोइ मूंखे इजाज़त। सॼे ॻोठ में पिणस खे त कंहिं दाल बि कान ॾिनी। लॻे थो त छोरी कुझु न कुझु करे आई आहे। एतिरा पैसा खेसि कंहिं ॾिना, ज़रीना करे त करे छा? आई मीरा एॾो सामान वठी आई आई, पैसा किथां आंदई? आई नजमा तूं अंब खा, वण न गण। उथी हाणे मानी पचा, सुबुह खां वठी मानी कान खाधी आहे। हाणे फोन बंद कर, इन्हनि अमरान सां हलियो अच। मां त हैरान आहियां त मीरा इहो छक्को हयो कीअं? ज़रीना करे त करे छा? एतिरा पैसा कोई ईअं त कोन ॾेई छॾींदो। को त चक्कर आहे। जवानी दीवानी आहे माई। मीरा करे न माइटनि जो कारो मुंह, रखे न पेरनि ते ज़ोर। मीरा ते अख रखणी पवंदी। नजमा जांच कर छोरी जो चक्कर कंहिंसां आहे। हिकिड़ो दफ़ो न पकड़े विझूंसि त हूंद कारी करे नवा पुराणा सभु लेखा चोखा लायूंसि।
भाई कखन हेठां कोन लिकंदी, इश्क अथई मुश्क पाणे पधरा थींदा। मीरा जो अंदर खूह अथई, ॿाहिरि बिणक बि कान कढंदी। मीरा पाण पधरी कान थींदी, उनखे सग सुधो पकड़णो पवंदो। त पोइ अहिड़ी थी अख रखांसि जो चुरण बि न ॾींदीमांसि। हींअर बि त घर में कोन आहिनि न, हल त ॾिसी अचूं ही आहिनि किथे। हा हल त हलूं, ॾिसूं हली करे त कहिड़ा खुलमतियूं खड़ा कनि। अच्छा लो अखियूं खोलीस। बहादुर खान बे संगत बहादुर खान असांजो मेहमान आहे। दुश्मन भी तॾहिं ते ईंदो आहे न, हुन सां हिसाब नाहे कबो। वञी चांहि पाणी जो बंदोबस्तु कयो। समझ में नथो अचे त ॻाल्हि कीअं शुरू कयां। बहादुर ॻाल्हि कर सिधी, या तेरी मेरी पाण कोन ॼाणू। हाशिमा तोसां ऐं मूंसां सरदार शाह ज़मान ऐं बाबा दरिया खान वेसा आगाती कई। ॿिन्ही वॾनि अहिड़ी साज़िश कई जो असां पाण में अटकिजी पियासीं। न ताशिम मां तुंहिंजो दुश्मन न आहियां। चयो मैं न बहादुर खान त ॻाल्हि सिधी कर। केर दुश्मन आ केर सजण, इहो मां चङी तरह ॼाणा थो। सिधी ॻाल्हि इहा आहे हाशिम त मूं तोखे सभु कुझु माफ़ कयो ऐं तूं बि मूंखे सभु कुझु माफ़ कर। इहो ॿुधाए भला कहिड़ी ख़ुशीअ में? जेको पाप अलान चवंदे सो ॾियण लाइ मां तयारु आहियां। आलिया वापसि कंदे शमू ऐं दरिया खान जी बाह असांजे हवाले कंदे, पोइ असांजी मर्ज़ी आहे उन्हनि खे मारियूं या जियारियूं। असांजी इहा ॻाल्हि क़बूल अथई। आलिया बि वापसि कंदुसि, ॾंड में 20 एकड़ बनीअ जो बि लिखी ॾींदुसि, तॾहिं जी माफ़ी बि वठंदुसि ऐं शमू जी बाह बि तोखे ॾींदुसि। बाक़ी बाबा दरिया खान जी बाह तोखे कोन मिलंदी। तूं ॿुधाए क़बूल अथई? ठीकु आहे, कुझु ॾींहं असांखे सोचण ॾे। भली सोची समझी पोइ फ़ैसिलो कर तूं हाशिम। पर ॻाल्हि अञा अॻिते बि आहे। अॻिते वरी छा आहे? ही जेको मां तव्हांखे पाप लांद ॾियां पियो, हिन जो बि हिकु कारण आहे। बहादुर ये गुज़ार तू न ॾे, ॻाल्हि खोले कर। हाशिमा मां धूम धाम सां इज्जत ऐं एहतराम सां ससुई सां शादी करण थो चाहियां। खबरदार बहादुर खान, मता इहो मां विसारे छॾियां त तूं असांजे तॾहिं आयल महिमान आहीं। हथियार हेठि कर खादमा। बहादुर तुंहिंजी इहा पेशकश असांखे क़बूल न आहे। अली खान हिनखे इज़त सां वठी वञ। तो सोना वाला विकणी सुठो नाहे कयो। आखिर इहे पैसा असां केतिरा ॾींहं खाईंदासीं? बाबा मूंखां असलम जी बुख बर्दाश्त नथी थिए।
सोना वाला अलाह ॾिनो त वरी बि ठही पवंदा। जेकॾहिं असलम खे कुझु थी पए त पोइ? पर धीअ, मर्दनि खां सवा आख़िर ही घर केसि ताईं हलंदो? मां हलाईंदसि घर जो ख़र्चो, मां कमाईंदसि। न धी न, असां न्याणियुनि जी कमाईअ खे पाण ते हराम समझंदा आहियूं। असीं न्याणियुनि जी कमाई खाइण वारा न आहियूं। बाबा, असां महिनत कंदासीं, हक़ हलाल जी रोज़ी कमाईंदासीं। न धीअ, मां वञा थो हाशिम ऐं ख़ादिम जी ॻोल्हा में। मां उन्हनि खे ॻोल्हे ईंदुसि। ठीकु आहे बाबा, तूं भली जांच कर। चाचा, हाणे त असां वटि हथियार बि जाम आहिनि, माण्हू बि जाम आहिनि। हली को अहिड़ो धमाको कर जो दरिया खान खे छठी जो खीर यादि अची वञे। अहिड़ो हमलो कंदासीं जो दरिया खान जे दून मां दूंहा निकिरी वेंदा। अस्सलाम वालेकुम हाशिम खान। वालेकुम सलाम। सलाम। वे अली खान वे। ॾे हलाल, कहिड़ी ख़बर आंदी अथई? हाशिम खान, ख़बर आहे त सुबुह जो दरिया खान ऐं बहादुर खान कराची था वञनि। बहादुर खान डॉक्टर खां टाइम वरितो आहे ऐं सुबुह जो चेकअप कराइणो आहे न। चाचा वाह चुमकियो अथई। सुबुह जो हली दरिया खान जे बंगले ते हली कयूं चढ़ाई। अली खान, ख़बर त पक्की आहे न? हाशिम, सोरहाना पक्की ख़बर आहे। वरी बि बहादुर ऐं दरिया खान निकिरंदा, तव्हांखे फोन करे इतला ॾींदुसि। ठीकु आहे, हाणे भली तूं वञ, असांखे तुंहिंजी फोन जो इंतज़ारु रहंदो। ठीकु आहे हाशिम खान। यारो यारी। यारो यारी। पोइ छा हुकुम आहे चाचा? तयारी कयूं? तयारी अहिड़ी कर जो आर या पार। हिन दफ़े ख़ाली हथे वापसि नाहे अचणो। तूं हाणे हीअं कर जो गाॾी ऐं हथियार तयारु रख। ठीकु आहे चाचा। जिना पैर तेरा खैर।